बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो से अगर तहां जी खिदमत में। दोस्तों अज सबक 32 हूँ दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे सिंधु दरिया। नज़म आहे, पहिरें निज़म जो लफ़्ज़ मानाऊं, पोइ सम्झाणियूं ऐं सवाल जवाब, उन खां बैदि में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जे लफ़्ज़ माना सम्झाणनि ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ चवां माना ॿुधायां, लफ़्ज़ सींगार माना सूंहं, लफ़्ज़ निर्वार माना ज़ाहिर, लफ़्ज़ नदियनि माना दरियाउनि, लफ़्ज़ सरदार माना अगवान, लफ़्ज़ आधार माना आसरो, पोइ लफ़्ज़ आहे गही माना गसाए, पोइ लफ़्ज़ आहे कीन माना न या इनकार, लफ़्ज़ बर माना गैराबाद ज़मीन, लफ़्ज़ आब माना पाणी, लफ़्ज़ सावण माना उन्हारो, लफ़्ज़ उकसीर माना असर वारी, लफ़्ज़ शाद माना आबाद, लफ़्ज़ ख़ल्क़ माना अवाम, पोइ लफ़्ज़ आहे सदा माना हमेशा, लफ़्ज़ सारी माना सॼी, लफ़्ज़ पुॼाई माना पहुचाई, लफ़्ज़ भांडा माना गोदाम या स्टोर, लफ़्ज़ भलायूं माना चङायूं, लफ़्ज़ कही माना हली, लफ़्ज़ बड़ माना वण जो नालो यानी वण आहे, लफ़्ज़ बहारी माना गुलज़ारी, लफ़्ज़ खेतने माना पोखने, लफ़्ज़ सब्ज़ी माना सावक, लफ़्ज़ पेर पाई माना अची, लफ़्ज़ किथ माना किथे, लफ़्ज़ समूरी माना सॼी। जी दोस्तों, हाणे नज़म जूं सम्झाणियूं लिखंदासीं। नज़म चवां छा सिंध जो सींगार आहीं, ऐं पाकिस्तान में निर्वार आहीं, नदियुनि सभिनी जो तूं सरदार आहीं, समूरीअ सिंध जो आधार आहीं। सम्झाणी, हिन शहर में शाइर हाफ़िज़ मुहम्मद अहसन सिंधु दरिया खे मुख़ातिब थी चवे थो त तुंहिंजी कहिड़ी तारीफ़ करियां, तूं सिंध जी सूंहं आहीं, तूं पाकिस्तान में निर्वार आहीं, सभिनी नदियुनि जो तूं सरदार आहीं, ऐं उन सां गॾु तूं सॼे सिंध जो आसिरो आहीं। नज़म अची थो हेठि जबलनि तां लही तूं, पहाड़नि सां मथो पंहिंजो गही तूं, अची हित मानसरोवर खां कही तूं, खणी थो कीन साही किथ रही तूं, करी आबाद थो बर खे वही तूं। सम्झाणी, हिन शहर में शाइर सिंधु दरिया खे मुख़ातिब थींदे चवे थो त तूं कीअं न जबलनि तां हेठि लही पंहिंजो मथो पथरनि सां घसाए थो अचीं, तूं केतिरो परे खां सफ़र करे थो अचीं, पर किथे बि साही कोन थो खणी, ऐं वही अची नेठि बर यानी गैराबाद ज़मीन बि आबाद करीं थो। नज़म सदाई तो में आहे आब जारी, थिए सावण में तोखे थी बहारी,
सदा उकसीर तुंहिंजी आबियारी, तुंहिंजी वारी बे आहे सोनवारी। करीं थो शाद ऐं ख़ुशि ख़ल्क़ सारी। सम्झाणी हिन शेर में शाइर सिंधू दरियाह खे मुख़ातिब थी चवे थो त सदाईं तो में पाणी थो वहे, सावण में तोखे बहारी थिए थी। तुंहिंजी आबियारी सां धरतीअ खे उकसीर हासिल थिए थी। तुंहिंजी वारी बे असां लाइ सोन जी वारी आहे ऐं तूं ख़ल्क़ खे ख़ुशि ऐं आबाद करीं थो। नज़म सदा खेतनि खे पाणी थो पुॼाईं, न बीहीं पर वतीं वहंदो सदाईं। करे आबादियूं भांडा भराईं, थिए सब्ज़ी जिते तूं पेर पाईं। भलायूं भाल अहसन लख भलाईं। सम्झाणी हिन आख़िरी शेर में शाइर हाफ़िज़ मुहम्मद अहसन सिंधू दरियाह खे मुख़ातिब थी चवे थो त तूं खेतनि खे पाणी पुॼाईं थो, किथे बीहीं बे कोन थो, रुगो वहंदो थो रहीं। आबादियूं करीं थो जिते तुंहिंजो पाणी पहुचे थो, उते सावक ई सावक थी पवे थी। तुंहिंजूं असां ते लख भलायूं आहिनि। जी दोस्तों, हाणे मश्क हल कंदासीं। मश्क नंबर पहिरियों, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़ सवाल नंबर पहिरियों, सिंधू दरियाह खे शाइर सिंध जो सींगार छो सॾियो आहे? जवाब, शाइर सिंधू दरियाह खे सिंध जो सींगार उन करे सॾियो आहे जो संदसि पाणीअ सां सिंध आबाद थिए थी। बे सवाल नंबर ॿियो, शाइर सिंधू दरियाह खे नदियुनि जो सरदार छो सॾियो आहे? जवाब, शाइर सिंधू दरियाह खे नदियुनि जो सरदार इन करे सॾियो आहे जो सिंधू दरियाह समूरे पाकिस्तान जे ॿियनि नदियुनि ऐं दरियाउनि खे पाणी पहुचाईंदे सिंध में दाख़िल थिए थो। जीम सवाल नंबर टियों, सिंधूअ में कॾहिं बहारी ईंदी आहे? जवाब, सिंधूअ में सावण जी मौसम में बहारी ईंदी आहे। नंबर ॿियो, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लुग़त मां ॾिसी लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि निर्वार, आधार, आब, खेत, सब्ज़ी, भाल। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ निर्वार माना ज़ाहिर। जुमिलो लिखंदासीं, सिंधू दरियाह पाकिस्तान जे दरियाहुनि में निर्वार आहे। पोइ लफ़्ज़ आहे आधार माना आसरो। जुमिलो लिखंदासीं, सिंधू दरियाह सिंध जो आधार आहे। पोइ लफ़्ज़ आहे आब माना पाणी। जुमिलो लिखंदासीं, सिंधू दरियाह जो आब आबाद करे थो। पोइ लफ़्ज़ आहे खेत माना पोख। जुमिलो लिखंदासीं, सिंधू दरियाह जे पाणीअ सां खेत पचनि था। पोइ लफ़्ज़ आहे सब्ज़ी माना सावक। जुमिलो लिखंदासीं, पाणीअ जे करे हर जॻह सब्ज़ी लॻी पई आहे। पोइ लफ़्ज़ आहे भाल माना अहसान। जुमिलो लिखंदासीं, तुंहिंजा भाल
ऐं भलायूं मां कीअं विसारींदुसि। नंबर 3, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा हम आवाज़ लफ़्ज़ लिखो। जी दोस्तो, हाणे ही लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जा हम आवाज़ लफ़्ज़ लिखंदासीं। लफ़्ज़ बहार, हम आवाज़ करार, हम आवाज़ इकरार। वो लफ़्ज़ आहे वारी, हम आवाज़ सारी, हम आवाज़ मारी। वो लफ़्ज़ आहे पुॼाई, हम आवाज़ खुटाई, हम आवाज़ लुटाई। नंबर 4, नज़म जूं सिटूं मुकमिल करियो। जी दोस्तो, हाणे नज़म जूं सिटूं आहिनि, इन्हनि खे मुकमिल कंदासीं। सदाई तो में आहे आब जारी, थिए सावण में तोखे थी बहारी। सदा उकसीर तुंहिंजी आबियारी, तुंहिंजी वारी बे आहे सोनवारी। करी थो शाद ऐं ख़ुशि ख़ल्क़ सारी।